पंहिंजो पाण खे कंहिंसां न भेटायो। अगरि को तव्हां खां घटि हूंदो त तव्हां में फ़ख़्रु पैदा थींदो। अगरि को तव्हां खां वधीक हूंदो त तव्हां में नाशुक्री पैदा थींदी। हज़रत अली अलैहिस्सलाम यही त भेटाइणो हुयो, पर मां इहो चवंदुमि त कापी करणु बि न खपे। हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। अगरि तव्हां ॿिए खे ॾिसंदा रहंदो ऐं उन जे रस्ते ते हलण जी कोशिशि कंदो त पंहिंजो पाण खे कॾहिं ॾिसंदो। तव्हां बि कंहिंखां घटि न आहियो। तव्हां ॿिए ॾांहुं नज़र हटाए पाण ॾे ॾिसो। अगरि हू कंहिं फील्ड में कामयाबु आहे त थी सघे थो अलाह तव्हां में कंहिं ॿी फील्ड में कामयाबु थियण जी स्ट्रेंथ रखी हुजे। इहा सुञाण ई तॾहिं थींदी जॾहिं तव्हां पाण ॾे गौर कंदो। हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे। रसूल ख़ुदा फरमायो, अगरि तव्हांखे कंहिंसां कंपेयर करिणो आहे त पंहिंजो पाण खे पाण सां भेटायो। अगरि तव्हांजो अॼु तव्हांजे कल्ह खां बहितर न आहे त तव्हां तबाहीअ में आहियो। कंहिं ॿिए जी कापी करणु या कंहिं ॿिए सां भेट करणु पंहिंजो पाण जी बेइज़ती करणु आहे। कंपेयरिंग योर सेल्फ विथ एन अदर इज़ एन इंसल्ट टू हू यू आर।